नाज़िर शिकारपुर खोराक खाते में करोड़ रुपयनि जी कणिक चोरी थियण वारे मामले जी जांच लाइ हिकु दफ़ो ॿीहर नेब टीम शिकारपुर फूड गोदाम ते पहुची वई आहे। वधीक अपडेट वठूं था महबूब बलोच खां। महबूब, छा अपडेट आहे वधीक? जी बिल्कुल, ये शिकारपुर खोराक खाते में करोड़ रुपयनि जी कणिक जेका आहे चोरी करण वारो मामलो जेको आहे हलंदड़ आहे ऐं इन खां अॻु में बि नेब टीम छापो हुयो। अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर नेब सख जी टीम जेका आहे शिकारपुर फूड गोदाम ते पहुची वई आहे ऐं मैजिस्ट्रेट जी निगरानीअ में कणिक जी बोरियुनि जी ॻणप ऐं वज़न जी माप तोड़ वारो कमु जेको आहे उहो हलंदड़ आहे। खुराक खाते जे ज़रिए ॿुधायो आहे त नेब टीम खे शिकारपुर फूड गोदाम वॾे पैमाने ते कणिक गुम थियण जूं शायदी मिलियूं आहिनि ऐं ॻणप ऐं माप तौर दौरान पिणु कणिक गुम हुअण जी जेका आहे उनजो इंकशाफ आहे, जंहिं सबबि नेब टीम कार्रवाइयूं करे रही आहे। वाज़िर आहे त शिकारपुर फूड गोदाम जे इंचार्ज आसिफ मक्सी ऐं उन वक़्त जे DFC दिलशाद सुमरो मथां गोदाम 18 खां 20,000 कणिक जूं बोरियूं जेके आहिनि गुम करण जो इल्ज़ाम आहे, जंहिं मामले खे वठी नेब सखर जांच टीम करे पई ऐं डिप्टी डायरेक्टर जेको आहे जहांगीर जावेद मेंबर जी सरबराहीअ में नेब गोदाम ते छापो हणी समूरे गोदाम खे सील करे गोदाम जे रिकॉर्ड तोड़े कणिक जी जेका आहे फिज़िकल चेकिंग वारो जेको अमल आहे उहो कयो पियो वञे। कणिक चोरी केस जी जांच कंदड़ नेब टीम ॿुधायो त केस जी जेका आहे जांच हलंदड़ आहे। कणिक जी फिज़िकल चेकिंग में कुझु ॾींहं लॻंदा, जंहिं बाद मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ नेब कानून मूजिबि केस दाख़िल करे कार्रवाई कई वेंदी। जी महबूब, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट ॾियण जे लाइ।